खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया घोटकीअ में सिंधी मीडिया तरफ़ां 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ऐलान खां पोइ आवाम जो सहारो वेब टीवी तरफ़ां मक़ामी सनती इदारनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो जे उनवान हेठि सकाफ़ती महफ़िल मौसीक़ीअ जो प्रोग्राम मुनक़िद कियो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे घोटकीअ मां जावेद लाशारी जी हीअ रिपोर्ट। सरहद भरसां ॻोठ फ़कीर अली हसन सावंद में अवाम जो सहारो तरफ़ां ऐलानियल मक़ामी सनती इदारनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो जे उनवान हेठि सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत नात शरीफ़ पढ़ी कई वई। प्रोग्राम सिंध जे नाले वारे फ़नकार फ़कीर अली हसन सावंद जी रिहाइशगाह ते मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मक़ामी फ़नकारनि तालिब हुसैन सावंद, फ़कीर अली हसन सावंद, गुल हसन गुल लखण सिंध जा गीत गाए प्रोग्राम में आयल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। उन्ही हवाले सां प्रोग्राम में आयल महिमाननि ऐं फ़नकारनि चयो त ये ॾियारा मल्हाया वञनि। इन्हनि ॾियारनि जे हिसाब सां मुंहिंजो त इहो ई आहे त इहे ॾियारा उहे आहिनि जेको सिंध जो 5000 साल जी तारीख़ खे हिकिड़ो ज़िंदा रखनि था। ऐं मां सिंधी पंहिंजे भाउरनि खे गुज़ारिश कंदुमि त इहे ॾींहं मल्हायो। इहे मेल मलाखड़ा इहे हिकिड़ी सिंध जी सकाफ़त आहे, इहा हुजणु खपे। ऐं इनशाअल्लाह असां को 5 तारीख़ ते जेको बि तावन थींदो असां इन सिंधियुनि भाउरनि सां गॾु आहियूं। हिकिड़ो एकता ॾियारो आहे, असां उहो इनशाअल्लाह ताला मल्हाईंदासीं। ऐं उन खां पोइ सिंध जी हिकिड़ी 5000 साल जी तारीख़ आहे त मां उनखे इहा गुज़ारिश कंदुमि त पंहिंजा नंढा बच्चा जेका आहिनि हुननि खे पढ़ाइनि, हुननि खे ॼाण पए त असांजी सिंध छा आहे। छो त इल्म सां गॾु असांजी तारीख़ असां पढ़ी सघूं था अगरि असां में तालीम इल्मु हूंदो त। साईं असां त वैरागी फ़क़ीर आहियूं, फ़नकार आहियूं, हमेशह ख़ुशियुनि जे सिज उभरण जी दुआऊं घुरंदा आहियूं। सो हिन ॾियारे ते असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असां इहा ई तमन्ना आहे त ख़ुदा करे हमेशह अहिड़ा ॾियारा झर झंग हर इलाइक़े हर शहर में थींदा रहनि। प्रोग्राम में आयल महिमाननि ऐं फ़नकारनि जो चवणु हो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे, जंहिं ॾींहं खे बरक़रार रखण लाइ ही सकाफ़ती ॾियारा मल्हाए रहिया आहियूं। हुननि आवाम जो सहारो तरफ़ां ऐलानियल मक़ामी सनती इदारनि में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो जे उनवान सां मक़ामी माण्हुनि जे हक़नि ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण ते पूरी टीम खे जस पेश कयो। जॾहिं त सकाफ़ती प्रोग्राम जा महिमान ख़ासि PP तालुक़े घोटकी जो सदर मीर हमज़ा ख़ान सुंदराणी ऐं सावंत बिरादरी जा चीफ मुक़दम अब्दुल सुबहान सावंत, चीफ अहमद अली मलिक हुआ। प्रोग्राम में आयल सभिनी महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक तोहफ़े तौरु पेश कई वई। कैमरामैन सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो जी जल खीर मलाई, दुस तुंहिंजो जी जल खीर मलाई, सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो जी जल खीर।